अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार आऊं आहियां अवां सां गॾु नाज़ी अमीर। नाज़रीन, पाकिस्तान ऐं भारत विच में जंग बंदी ऐं ॻाल्हियुनि जो मुस्तक़बिल ही हूंदो प्रोग्राम जो मौज़ू। मुसलसल 88 कलाकनि ताईं तमामु घणी छिकताण रही ऐं उहा छिकताण असां ॾिठोसीं त पंहिंजे उरूज ते पहुती पाकिस्तान ऐं भारत विच में। ऐं उनखां पोइ असां ॾिठोसीं त अमेरिका ऐं कुझु दोस्त मुल्कनि जी टियाकड़ीअ खां पोइ ॿई मुल्क फौरी तौर ते ऐं मुकमल तौर ते जेका जंग बंदी आहे, जेके सीज़ फायर बि चऊं था, उन ते राज़ी थिया। ऐं उनखां पोइ ॻाल्हियुनि जे हवाले सां बि उन ते बि एग्रीमेंट थियो त ॻाल्हियूं कंदासीं कंहिं टे मुल्क में, कंहिं ग़ैर जानबदार मुल्क में, न्यूट्रल जाइ ते असांजी इहे ॻाल्हियूं थींदियूं। ऐं उन हवाले सां नाज़रीन अॼु जेका डेवलपमेंट थी आहे त DGMOs जे लेवल ते राब्तो बि थियो आहे, राब्तनि जो आगाज़ थी चुको आहे। ऐं ॿिन्ही पासनि ॾांहुं मुख़्तलिफ़ बयान साम्हूं अचनि पिया ॻाल्हियुनि खे वठी करे। पाकिस्तान जो चवणु आहे त जेकॾहिं ॻाल्हियूं थियनि थियूं त पोइ उन ॻाल्हियुनि में जेको असांजो जेको महवर हूंदो, मर्कज़ हूंदो, उहो कश्मीर हूंदो, पाणी हूंदो ऐं दहशतगर्दी हूंदी। पर उनखां सवाइ भारत मां बि नाज़रीन राब्ता त थिया आहिनि ऐं भारत बि जीअं त मौजूदु हो सीज़ फायर जे हवाले सां फौरी ऐं मुकमल सीज़ फायर। पर उन बावजूदि असां ॾिसूं था त पाकिस्तान तरफ़ां मुकमल तौर ते उन जी पाबंदी थी रही आहे। पर भारत तरफ़ां जेके कुझु शर्तूं हुयूं जंहिंमें ख़ासि करे ही पॉइंट अहम हो त मुकमल तौर ते सीज़ फायर हूंदो ऐं ॻाल्हियुनि ते असां एग्री थिया आहियूं त ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। पर उनखां पोइ बि असीं ॾिसूं था त LOC ते सूरत हाल जेका भारत पारां जेके क़दम खयां पिया वञनि, या उनखां सवाइ भारत इहा ॻाल्हि कंदे नज़र बि अचे पियो। भारत जे परॾेही सेक्रेटरी जो इहो चवणु आहे त असीं आर्ज़ी तौर ते सीज़ फायर ते राज़ी थिया आहियूं ऐं बाद में जेका सूरत हाल बीहंदी उनजो जाइज़ो वठंदासीं। त अहिड़े माहौल में ही जेको ॻाल्हियूं थियनि वञनि पियूं, उनजो मुस्तक़बिल छा हूंदो ऐं जेका संजीदगी जे हवाले सां जेका सूरत हाल असीं अवां सां शेयर कईसीं त भारत पारां अहिड़ा बयान साम्हूं अचनि पिया, तमामु आला सतही लेवल तां अहिड़ा बयान साम्हूं अचनि पिया। उन्हनि खां पोइ हिन ॻाल्हियुनि खे वठी करे जेका संजीदगी आहे उनखे कीअं ॾिठो वेंदो, जेके धुरियूं पंहिंजो किरदारु अदा कनि चाहिनि थियूं टियाकड़ीअ में, हिननि ॻाल्हियुनि में उन्हनि जो हाणे रोल वधीक छा नज़र ईंदो, सभिनी मौज़ूअनि ते कचहरी कंदासीं नाज़रीन। गुफ़्तगू थींदी अॼोके प्रोग्राम में जेके गेस्ट सां गॾु मौजूदु आहिनि उनजो तारुफ़ असां कराईंदसि। अॼोके पैनल में मूंखे जॉइन कयो आहे GR बलोच साहब, अॻोड़ा सीनियर डिप्लोमेट आहिनि। उन सां गॾोगॾु मूंसां गॾु मौजूदु आहिनि आलम बरोही साहब, वीडियो लिंक ज़रिए अॼोके प्रोग्राम जो हिसो आहिनि, सीनियर डिप्लोमेट आहिनि। ऐं उनखां सवाइ नाज़रीन मूंसां गॾु अॼोके प्रोग्राम में शरीक आहिनि एयर वाइस मार्शल रिटायर्ड आबिद राव साहब, वीडियो लिंक ज़रिए अॼोके प्रोग्राम जो हिसो आहिनि। कुझु देरि खां पोइ दिफ़ाई एनालिस्ट आहिनि हसन अस्करी साहब, उहे पिणु प्रोग्राम खे जॉइन कंदा। मां सभिनी खे भलीकार, मां सभिनी जी महिरबानी, मां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कढियो। ऐं जिया साहब, गुफ़्तगू जो आगाज़ अवां खां कयां थी। जेका समूरी सूरत हाल आहे, अवां जे आॾो आहे, 88 कलाकनि ताईं असां ॾिठोसीं तमामु घणी छिकताण रही, ओचितो सीज़ फायर ऐं उनखां पोइ ॻाल्हियुनि ते रज़ामंदी। पर उनखां पोइ असीं ॾिसूं था त भारत पारां उनजी वायलेशन बि थी रही आहे। Very timely तव्हांजो प्रोग्राम आहे इहो, माशाअल्लाह, गुड, आई कॉम्प्लीमेंट यू फॉर दैट। सभ खां पहिरीं ॻाल्हि आहे त अॼु जी जेका बि गुफ़्तगू थिए असांजे इन नंढी जंग जेका थी आहे, जेको ऑपरेशन असांजो हुयो उन में सभ खां पहिरियां असां सभु सर्ब सुजूद आहियूं अल्लाह ताला जे हुज़ूर में त हुन अल्लाह ताला असां सभिनी खे, असांजी फ़ौज खे, सॼी मुल्क खे, क़ौम खे फ़तह सां कामयाबु कयो। ऐं कामयाबी जी वजह बहादुरी हुई, कामयाबी जी वजह ज़हानत हुई ऐं कामयाबी जी वजह नेक नियती हुई। इहे टे शयूं जेके आहिनि से अनटेंजिबल आहिनि, जेके कंहिं बि अहिड़े क़िस्म जे आज़माइशनि लाइ ज़रूरी हूंदा आहिनि, उहा जंग हुजे या का ॿी हुजे। उनखां पोइ जेकॾहिं प्योरली असां जंग ते था अचूं त उन में पाकिस्तान हिकिड़ी तमामु आला पंहिंजी जेका आहे सा स्ट्रैटेजी जेका आहे उहा हिकिड़ी जामिया स्ट्रैटेजी जेका आहे तंहिंजो मुज़ाहिरो कयो, जंहिंमें असांजी एयरफोर्स, आर्मी, नेवी, पॉलिटिकल लीडरशिप तमामु हिकिड़े पेज ते वेठल हुआ। ऐं जेका तदबीर हुई, जेको उन्हनि जी स्ट्रैटेजी हुई, असांजी ख़ासि तौर ते मां एयरफोर्स जी ॻाल्हाइण जे मुतालिक़ चवंदुसि, छाकाणि जो हीअ जंग थी ई बाय एयर आहे। ऐं इंट्रस्टिंग इहा आहे जीअं तव्हां पाण चयो त 88 कलाकनि जी जंग हुई, लेकिन इहा हाणे 88 साल पढ़ाई वेंदी। इट विल बी टॉट एज़ ए केस स्टडी त कीअं एॾी वॾी जंग। ऐं इहा तव्हां सभिनी खे ख़बर आहे, इट हैज़ बीन ऑल्सो रिपोर्टेड कि सेकेंड वर्ल्ड वॉर खां पोइ जेकॾहिं का वॾी जंग लड़ी आहे जंहिंमें 120 खां वधीक जेके जहाज़ ॿिन्ही साइडनि जा उन्हनि वरितो आहे शिरकत, त इहा जंग आहे। ऐं ॿी ॻाल्हि, दिस इज़ फॉर द फर्स्ट टाइम दैट एन
Actually, an electronic war has been fought, and Alhamdulillah, it was won by Pakistan. ऐं उन में सभ खां वॾी ॻाल्हि असांजी प्रोफेशनलिज़म आहे, असांजे ज़हानत आहे, ऐं हिकिड़ी जेका आहे सा तमामु आला क़िस्म जी क़यादत आहे, ऐं आला क़िस्म जी जेका असां स्ट्रेटजी हुई उन में ऐं यूज़ ऑफ द वेपन हुयो, ऐं इन सभिनीनि जे करे। ऐं ॿी ॻाल्हि जेका अहम जेका मां ज़रूरु अंडरलाइन करणु चाहींदुसि त जेको असां नयो डिटेरेंस क्रिएट कयो आहे, जेको एक्चुअली हिंदुस्तान उनजो थ्रेशहोल्ड हेठि पिया अचणु चाहियो, उन में हू नाकाम वियो आहे, ऐं असां उभरिया आहियूं एज़ ए matching regional power in South Asia, and of course as a power at the global level. ॿ पॉइंट जेके मां ज़रूरु कंदुसि किथे असां मिस न थी वञनि, बिकॉज द शॉर्टेज ऑफ टाइम दैट यू हैव एंड आई हैव, त हिन डिसाइसिव विक्ट्री में ॿ ॾाढा अहम फैक्टर आहिनि। हिकिड़ो चाइना जी दोस्ती, चाइना जी टेक्नोलॉजी, ऐं हुनजो जेका सपोर्ट हुई सैटेलाइट्स खां, उहा इट वॉज काइंड ऑफ अ इंडिस्पेंसिबल एलिमेंट, ऐं हिकिड़ो डिसाइसिव एलिमेंट हो जंहिंखे डेफिनेटली असांजे पायलट्स, असांजे कमांडर सही इस्तेमालु कयो, लेकिन दैट वॉज अ वेरी डिसाइसिव एज जेको पाकिस्तान कयो। ॿियो जेको तव्हांजो ओवरहैंग जेको न्यूक्लियर आहे, उहो तव्हांजी हिकिड़ी अल्टीमेट गारंटी हुई, उहे ॿ तव्हां वटि। ऐं इन्हनि ॿिन्ही एलिमेंट्स में जिन तव्हांजी हिकिड़ी स्ट्रैटेजिक विक्ट्री जेका इंश्योर कई आहे, तंहिंमें अॼु मां रही कोन थो सघां, ऑल्दो आई एम अ पॉलिटिकल पर्सन, बट हिकु हिस्टोरिकल पर्सनैलिटी जेकॾहिं ज़िक्र न कयो वञे त उहा नाइंसाफ़ी थींदी। इट वॉज़ ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, जंहिंजी विजनरी लीडरशिप जे इहे ॿई कमु कया, चाइना सां पंहिंजी स्ट्रेटेजिक रिलेशनशिप जेका आहे तंहिंजो बुनियादु विधाई, ऐं न्यूक्लियर प्रोग्राम जो बुनियादु विधाई। ऐं इमेजिन कयो जेकॾहिं इहे फ़ैसिला उन वक़्तु न कया वञनि, फोरथॉट न हुजे असांजे लीडर्स खे, त अॼु असांजी छा हालत हुजे। सो आई थिंक जेके पीपल्स पार्टी जा माण्हू आहिनि उन्हनि खे बि इहो ॿुधाइणु घुरिजे। असां जेके एज़ ए एनालिस्ट वी आर एनालाइज़िंग दिस बैटल, वी मस्ट नॉट फॉरगेट द पीपल हू हैव प्लेड देयर रोल। एंड ऑफ कोर्स एयरफोर्स खे ट्रेनिंग करण में जेके मुसलसिल जेके वॾा वॾा लीडर्स हुआ, असर ख़ान, नूर ख़ान, ऐं उनखां पोइ काफ़ी सारा जेके लीडर्स हुआ, तिन वॾो जेको आहे सो किरदारु अदा कयो आहे। असांजे स्टेट ऑफ द आर्ट जी ट्रेनिंग कई आहे असांजी, ऐं नाउ पाकिस्तान एयरफोर्स हैज़ इमर्ज एज द प्रीमियर एयरफोर्स ऑफ द वर्ल्ड। जी नाज़िम जी अरसब अवां जी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदे बिल्कुलु अवां दुरुस्त पिया फरमायो त स्ट्रेटेजिक जेका ही विक्ट्री पाकिस्तान जे हिस्से में आई आहे, उनमें जेके जेके फैक्टर्स असां ॾिठासीं उहे उन्हनि सभिनी खे अवां ॻणायो, ऐं बिल्कुलु दुरुस्त पिया अवां फरमायो त हीअ समूरियूं शयूं मौजूदु हुयूं, क़ौम जो जज़्बो बि हो, सघ हुई, सलाहियत हुई, सॼी दुनिया हुनजो हाणे एतराफ़ बि करे पई, इंटरनेशनल मीडिया हुजे, आलमी बिरादरी हुजे, सभु हुनखे साराहिनि पिया। पर हाणे जेका ॻाल्हि हिकिड़ी अवां बि कई तमामु इम्पॉर्टेंट ॻाल्हि ही त जेके माज़ीअ में असां कुझु वॾा फ़ैसिला ॾिठासीं, कुझु वक़्तायता फ़ैसिला ॾिठासीं, उनजा रिज़ल्ट्स असीं अॼु हिकु मस्बत जेके रिज़ल्ट्स हुआ असां अॼु बि ॾिसूं पिया। त हाणे अॼु जो जेको जेका हिन वक़्तु असांखे अपॉर्चुनिटी हिकिड़ी मिली आहे ॻाल्हियुनि जी सूरत में, ऐं जेके तमामु पुराणा ऐं तमामु जेके वॾा मसइला आहिनि, जेके ॿिन्ही मुल्कनि विच में मुसलसल टकराव जो सबबु बणिजनि था, जंहिंमें कश्मीर जो मसइलो आहे, पाणीअ जो मसइलो आहे, ऐं दहशत गर्दी, उन सभिनी मसइलनि ते हाणे जेको ही मौक़ो मिलियो आहे, इन जो रिज़ल्ट छा निकिरंदो, हिन वक़्तु कहिड़नि फ़ैसिलनि जी वधीक ज़रूरत आहे, हिन वक़्तु वे फॉरवर्ड छा थी सघे थो, आलम साहब छा कॉमेंट कंदो हिन ते? जी नादिया, थैंक यू वेरी मच। चवो मूंखे जी आवाज़ मुझे अचे थो? बिल्कुलु अचे पियो सर। हेलो जी आलम साहब तव्हांजो आवाज़ अचे पियो। जी अच्छा ठीकु आहे। अब छा आहे त जेकॾहिं तव्हां हिंदुस्तान ते जेको आहे सो उनजे जेकॾहिं तव्हां साइकी में वञो या उनजी हिस्ट्री में वञो त ख़ासि कर जेको आहे सो टॉक्स हुजनि कश्मीर जे बारे में, उहे हमेशह जेको आहे सो तव्हां चओ उन्हनि में सिंसियरिटी कोन रही आहे त हिन मसइले खे हल कई। नेहरू जे ज़माने में जेके मतिलबु करारदाद सिक्योरिटी काउंसिल में पास थी विया, उन खां बाद जेको आहे मुख़्तलिफ़ बहाना, अॼु हे बहानो आहे, अॼु UN जो जेको आहे सो मॉनिटरिंग फौज थो निकिरे, या जेको आहे सो तव्हां आज़ाद कश्मीर ख़ाली कयो, तव्हां गिलगित बिल्तिस्तान ख़ाली कयो, त जेको आहे सो रेफरेंडम ताकी न्यूट्रल थिए, बसि इहे ॻाल्हियूं। हाणे सुवाल इहो आहे त असां ॾिठो आहे त 1962 में चाइना सां हिननि जी जंग थी, उहो जंग हिननि हाराई, बल्कि उन्हनि सख़्तु हज़ीमत हिकिड़ी ह्यूमिलिएशन जेको आहे सो दरपेश आयो उनखे फेस कयो।
ऐं उन वक़्तु असांखे जेको आहे सो अमेरिकन चयो त तव्हां मुदाख़लत न कजो, तव्हां जेको आहे सो हिननि इंडिया जे लाइ वधीक डिफिकल्टीज़ पैदा न कजो। सदर अयूब ख़ान साहब पाण जेको आहे सो प्रेसिडेंट ॻाल्हायो हुयो, जॉन एफ कैनेडी साहब, ऐं जेको आहे सो उन खां बाद असां त कुझु न कयो। चाइना जेको आहे सो पंहिंजे उन ते उन्हनि खे शिकस्त ॾिनई। पोइ टाक्स जे लाइ चाहे त अमेरिकन इहो असां सां वाइदो कयो त हिन जंग बंदीअ खां पोइ जेको आहे सो तव्हां भई गॾु वेहंदा ऐं जेको आहे सो पोइ इहो थींदो। हाणे हुन में छा थियो, असांखे यादि आहे सरदार सोरन सिंह ऐं भुट्टे साहब जे दरमियान, असांजे वज़ीर ख़ारजा जे दरमियान कुझु राउंड्स ऑफ टॉक्स थिया कश्मीर जे बारे में, ऐं बाद में उन ते बि उन्हनि जेको आहे सो आस्ते आस्ते उनखे ख़तमु कयो। अमेरिका जे तरफ़ां उन ते को प्रेशर कोन आयो एटलीस्ट, यानी इहो हिस्ट्री जो इट इज़ पार्ट ऑफ हिस्ट्री। त अयूब ख़ान हेॾो वॾो तफ़सीली ख़त लिखियो जेको जॉन एफ कैनेडी साहब खे त मोकिलियो आहे कश्मीर जो मसइलो हल थिए न थिए, मुल्कनि जे विच में जेको आहे सो इहो जेको तनाव आहे, जेको इहो कंफ्लिक्ट आहे, इहो पियो रहंदो। पर अमेरिका हुन ते कोई प्रेशर न विधो, कोई प्रेशर न विधो रहंदो। हुनखे वधीक जेको आहे सो जंग में जेके हुनखे नुक़सान थिया हुनजो जेको आहे कंपेंसेट करण जे लाइ उन्हनि जो इमदाद वधायूं, उन्हनि जो फ़ौजी सामान वधायूं। इहो हाणे हिन वक़्तु जेको आहे सो असां सॼी दुनिया ॾिठो, ॾिसो न तव्हां वेस्टर्न दुनिया तव्हांखे कॾहिं बि क्रेडिट न ॾे आहे जेकॾहिं तव्हां एफिशिएंसी न ॾेखारियो आहे, तव्हां जेको आहे सो बहादुरी न ॾेखारियो आहे, तव्हां स्किल न ॾेखारियो आहे, तव्हां उन्हनि खे जेको आहे सो उन्हनि जो जेको आहे सो एयरफोर्स जेको आहे बिल्कुलु ग्राउंड करे छॾियो, उन्हनि जा जहाज़ बिल्कुलु ग्राउंड थी विया विद इन देयर टेरिटरी। यानी 300 किलोमीटर 300 किलोमीटर ते बि हो उॾंदा हुआ त तव्हांखे पतो पहुची वेंदो ऐं तव्हां उन्हनि खे जेको आहे चुके सघो पिया, तव्हां उन्हनि खे निशानो बणाए सघो पिया। इन जे करे हुन ख़ौफ़ खां जेको आहे सो उन्हनि जो एयरफोर्स जेको आहे सो कॾहिं स्काई में जेको आहे सो उॾण ई छॾे ॾिनो। सो मच सो द वेस्टर्न, मां हिकिड़े वेस्टर्न कंट्री जो हुनखे ॿुधो त हिन वक़्तु जेको आहे सो मक़बूजा कश्मीर में आसमान ते सिर्फ़ु जेको आहे सो हिननि जो कोई जहाज़ कोन्हे को, मतिलबु त ह्यूवर यानी जेको आहे डेली टेलीग्राफ जो अख़बार जेको आहे सो पुराणो लिखी सघे थो त ह्यूवर एयरफोर्स वॉज किंग ऑफ दी स्काइज़। इन जे तव्हांखे इहो जेको आहे क्रेडिट ईअं कोन मिलियो आहे, तव्हां महिनत कयो, यू डिज़र्व इट एंड यू अर्नड इट। सो हाणे ॻाल्हि इहा आहे त तव्हां हिकिड़ो अहिड़े पोज़ीशन ते जंग बंदी थी आहे, उन्हनि खे अमेरिकन ॾिठो त हिननि खे जेकॾहिं अञा थोरो छॾींदासीं त इंडिया जो तमामु डिग्रेशन वधी वेंदी, उनखे जेको आहे सो वधीक जेको आहे सो उनजी पिटाई थींदी। ऐं जेको इन ते जेको रिलाय करणु शुरू कयो हो त हिनखे एज़ अ काउंटर वेट चाइना ऐं क्वाड में जेको आहे सो हिननि जो वॾो हिकिड़ो अलाई ऐं यानी ईंदो है न जेको आहे सो उन में त हे असांजी मदद कंदो। सवाल इहो आहे त सॼी दुनिया ॾिठो त हीअ जेको आहे सो हिकिड़ो एम्प्टी क़िस्म जो यानी बिल्कुलु हैलो क़िस्म जो जेको आहे सो इहा आहे त हिकिड़ो स्लाइड पुश बि जेकॾहिं जॉइंट आहे चाइना पाकिस्तान जे तरफ़ां त हे दीवार जेको आहे सो सस्टेन कोन करे सघंदी, इहे साफ़ ज़ाहिर आहे। तॾहिं उन्हनि खे इंटरवीन करे बचायो। उन्हनि चयो, असां त कोन चयो, उन्हनि बचायो आहे हिन वक़्तु इंडिया खे। तव्हां जेकॾहिं यकीन कयो, ॿी दुनिया बि चवे थी त उन्हनि जेको आहे इंटरवेन कयो, हिननि खे वधीक जेको आहे सो ह्यूमिलिएशन खां बचाए छॾियो। हाणे सवाल इहो आहे त बाद में टाक्स में तव्हां पाण पॉइंट आउट कयो त ठीकु आहे, मेन जेके इशूज़ आहिनि उहो कश्मीर जो इट्स इज़ अ कोर यानी इशू, बाक़ी जेके आहिनि सभु इन खां निकिता आहिनि। हाणे वाटर जो जेको आहे इशू हिननि खड़ो कयो आहे, हालांकि एग्रीमेंट वॉज देयर, परमानेंट कमीशन्स वर देयर फॉर मॉनिटरिंग द डिस्ट्रीब्यूशन ऑफ द वाटर फ्लो ऑफ द रिवर्स। उहो जेको आहे सो हिननि मीटिंगूं काफ़ी साल खां बंदि करे छॾियूं आहिनि, ऐं जेको आहे सो जेके परमानेंट कमिश्नर्स आहिनि असांजा वाटर कमिश्नर हुननि। पर आलम साहब दुरुस्त पिया फरमायो, पर इहो बि ज़रूरु ॿुधाइजो त जेका हिन वक़्तु असां ॾिसूं था त अव्हां जी चयो ऐं हिन वक़्तु वेस्टर्न वर्ल्ड बि इहा ॻाल्हि करे पियो, बचायो वियो जेको इंटरवीन जेकॾहिं न थिए हा
आलमी बरादरीअ जो neutral हे कहिड़ो वधीक मुल्क हूंदो, ह्यूमिलेशन हुनजे खां स्वा- बचाए वियो। पर हाणे जेको एटीट्यूड आहे हिन वक़्तु बि रवैयो जेको भारत जो नज़र पियो अचे, सीज़ फायर थियो हुन खां पोइ टॉक्स जे हवाले सां बि हिननि रज़ामंदी ॾिनी, पर हिन खां पोइ हाणे वायलेशन बि उन्हनि पासे ॾांहुं थियनि पियूं। त हाणे सीज़ फायर ते या वरी जेके टॉक्स थियणियूं आहिनि उन ॿिन्ही ते भारत जी जेका संजीदगी जो जेको हीउ आलम आहे, कहिड़े रीत एतमाद पैदा थींदो, उनखे कीअं पिया ॾिसो वां, ॻाल्हियुनि जो मुस्तक़बिल छा पिया ॾिसो वां? न ॾिसो त ॿीहर जंग त हाणे को सुवाल ई पैदा नथो थिए। इंडिया वारा हाणे जेको ॿीहर जंग जे बारे में बि सोचनि, अनलेस दे गेन सम टाइम दे रीग्रुप, ऐं जेको हुननि खे नुक़सानु थियो आहे हुनजो जेको आहे सो कंपेंसेट कनि, हुनखे भरे छॾनि, उन खां बाद उहो सोचे सघनि था। पर सुवाल इहो आहे त इहो आहे त मां जीअं गुज़ारिश पई कई त इन मुल्क खे जेको न्यूट्रल कंट्री चओ था हुते थींदा, उनखे केरु चूज़ कंदो? आया ॿई मुल्क पाण में चवंदा त फलानो थिए, सऊदी अरब थिए या UAE थिए या फलानो मुल्क थिए या हे थिए। ऐं इन खां अलावा एजेंडा बि जेको आहे सो जेसि ताईं मुंहिंजो जेको आहे अंडरस्टैंडिंग आहे त उहो न्यूट्रल कंट्री जेको आहे सो एजेंडा बि ठाहींदो, उहो ॿिन्हिनि खां अप्रूवल बि वठंदो। हाणे अगरि कश्मीर जो एजेंडा में नालो नथो अचे मसइले जो, यानी टॉप ते उहो नथो अचे, त असांजो गवर्नमेंट इहो अफोर्ड ई कोन थो करे सघे त तव्हां कश्मीर खे जेको आहे सो हिन सूरत हाल खां पोइ तव्हां हुनखे बैक बर्नर ते रखो ऐं उनखां तव्हां ॿिया जेके मसइला डिस्कस कयो। असांजो ज़ोर हूंदो त कश्मीर हुजे हुन में, असांजो ज़ोर हूंदो त हुन में जेको आहे सो पाणीअ जो मसइलो हुजे, असांजो ज़ोर हूंदो त टेररिज़म जे लाइ रोज़ रोज़ तव्हां तव्हांजे इल्ज़ाम था हणो बग़ैर कंहिंजे, उहो हुजे, हिकु दफ़ो डिसाइड थी वञे सभु कुझु। पर सुवाल इहो आहे त अॻे इंडिया तव्हां सां कीअं कंदो? चाहे त 70 खां पोइ शिमला जे एग्रीमेंट खां पोइ असां ॾिठो आहे त इंडियंस कॾहिं बि कश्मीर जे मसइले ते कंहिं थर्ड पार्टी खे क़बूल न कयो। हमेशह हुन चयो दिस इज़ अ बायलैटरल इशू बिटवीन द टू कंट्रीज़। असां जेको आहे जेको आहे सो ॿिनि मुल्कनि जे विच जो मसइलो आहे, टे जो को वास्तो ई कोन्हे हुनसां। असां हिनखे पाण जेको आहे सो मुज़ाकरा जे ज़रिए, टॉक्स जे ज़रिए असां हल करे हल कंदासीं। इवन UN खे बि जेको आहे सो इंटरवीन करण हो तयारु न हुया, सिक्योरिटी काउंसिल खे तयारु न हुया। ऐं सिक्योरिटी काउंसिल जे हाणे त उहो छा चवंदा आहिनि, उन्हनि जा रेज़ोल्यूशन्स खे मञण जे लाइ उहो तयारु न आहिनि। जॾहिं खां हिननि 370 ख़तमु कयो आहे या कश्मीरनि जो जेको आहे सो सेपरेट स्टेटस हो हुनखे ख़तमु करण खां बाद हे त कंहिं चवनि था UN जो को वास्तो ई कोन्हे, वड़ो ई कोन्हे हुन सां। हाणे तव्हां सुवाल इहो आहे त हाणे अॻिते हली ख़बर पए त आया इंडिया इहे सभु ॻाल्हियूं क़बूल करे थो? छा इंडिया पंहिंजे अर्लियर जेको नैरेटिव अथसि, स्टैंड अथसि, स्टांस अथसि, उनखे जेको आहे सो छॾे करे कश्मीर ते त्रियाकूड़ी जेको आहे सो कंहिं ॿिए मुल्क जी जेको आहे सो मेडिएशन जेको आहे सो क़बूल कंदो? ठीक, मां आलम त साहब सम्झा इन थो शइ मुश्किल खे आहे इंडिया जे लाइ। आवाज़ समझो पाते ये मुश्किल है। आबिद राव साहब भी मुझसे अगर मौजूद हैं। आबिद राव साहब, अपने GR साहब को, आलम बरोई साहब को सुना। आलम साहब का ये कहना है कि बड़ा मुश्किल लग रहा है इस वक्त भी, क्योंकि भारत ने हमेशा किसी थर्ड पार्टी की इस टॉक्स के हवाले से जो इन्वॉल्वमेंट है उसको हमेशा रद्द किया है। तो आप समझते हैं इस वक्त जो सिचुएशन बनी है, इसके बाद भारत के उस अर्लियर जो इनका जो नैरेटिव रहा है उससे वो विड्रॉ कर लेंगे किसी तौर? देखिए, इन्होंने बहुत मुफस्सल अंदाज में ये सारा मसला बयान किया है। देखिए, आप वायलेशन की बात कर रही है ना, तो इंडिया तो ऑलरेडी जब उसने ऐलान किया कि इंडस वाटर ट्रीटी को वो सस्पेंड कर रहा है, तो वो ऑलरेडी एक इंटरनेशनल एग्रीमेंट पे जिसमें गारंटर वर्ल्ड बैंक है उसकी वायलेशन कर रहा है। अच्छा, इंडिया में अब पब्लिक सेंटिमेंट बहुत ज्यादा खिलाफ है कांग्रेस का, नेशनल कांग्रेस जो कश्मीर में है उनकी। उन्होंने कहा है कि जी मोदी की हिमाकत से कश्मीर इशू फिर इंटरनेशनलाइज हो गया है। वो दैट इज वेरी ट्रू। ट्रंप ने कहा है कि जी वो पीछे मीडिएट कर सकता है अगर दोनों फ्री चाहें। इंडिया नहीं चाहेगा डेफिनेटली, ये बिल्कुल सही बात है। लेकिन बात यह है कि पाकिस्तान को भी अब चाहिए कि वो 1948 वाला रेजोल्यूशन जो है, जो आज तक इम्प्लीमेंट नहीं हुआ UN का, उसको अब किस तरह हम चेंज करें, वो रीड्राफ्ट करें, उसको रीडिजाइन करें, बिकॉज वो तो वैसे भी अपनी वैलिडिटी खो चुका है। दुनिया में बहुत तब्दीलियां आ गई हैं, प्लेबिसिट होने का चांस नहीं है। इंडिया ने डेमोग्राफिक चेंजेस किए हैं, मुसलमानों को हटा के ये
पिछले 5 साल में वो को 80,000 तो जाली डोमिसाइल के साथ लाके जम्मू में उन्होंने आबाद किए। उसका बहाना है कि हिंदू पंडितों को भगा दिया था यहाँ से। तो वो पावर का, ये जो पॉपुलेशन का जो परसेंटेज है वो ऑलरेडी बिगड़ा हुआ है, और अगर ये 3-4 साल और चला तो मजीद बिगड़ सकता है। तो पाकिस्तान को बड़े सॉलिड उसके जाना चाहिए कि पहली चीज ये है कि कश्मीर का पुराना स्टेटस बहाल करें, 370 को दोबारा लेके आए, 35A लेके आए। पाकिस्तान अनाउंस कर दे कि जितने भी वहां पे गैर कश्मीरी आके आबाद हुए हैं पिछले 5 साल में, पाकिस्तान हैज द राइट टू रिमूव देम, यू नो, बाय व्हाटएवर मींस। जो आप वो आराम से निकाल ले तो बात है। तो पाकिस्तान की अब पोजीशन जो है ना, वो जो बेहतर हुई है वो ताकत की वजह से हुई है। वो हमने जो रिजॉल्व दिखाया है, हम उनके बुलिंग में नहीं आए, हमने उनको एक की जगह 2 थप्पड़ मारे हैं और वो सही लगे। तो इसमें पाकिस्तान के लिए इस 15 दिन की, उसमें 22 अप्रैल से लेके टिल यस्टरडे, इसमें इतना कुछ है सीखने को। हमारे थिंक टैंक्स को बैठ जाना चाहिए कि आपकी फॉरेन पॉलिसी क्या होनी चाहिए, किन किन दोस्तों ने आपका साथ दिया, कौन क्राइसिस में न्यूट्रल बन के खड़े हो गए, कौन आपको समझा रहे थे जबकि साथ आपका देना चाहिए था। वो ठीक है, उनके वेस्टर्न इंटरेस्ट है, लेकिन पाकिस्तान को भी फिर चाहिए कि अपनी बार्गेनिंग पोजीशन जो है, लेवरेज करने की जो ताकत है आपकी, उसको रीडिफाइन करें। आपके साथ चाइना ने वो सलूक किया है अभी जो हमने पिछले 70-75 सालों में अमेरिका से एक्सपेक्ट किया था, लेकिन अमेरिका ने आपको ऐन वक्त पे धोखा दिया। हर दफा आपको उस वक्त सैंक्शंस में डाला जब उसको आपकी जरूरत नहीं थी, जब आपने इंडिया 65 में सैंक्शंस में थे, हम 71 वॉर में सैंक्शंस में थे, जब ये अफगान क्राइसिस में हमने उनका साथ दिया 79 से लेके 89 तक। तो जैसे ही रशियंस गए हैं अफगानिस्तान से, हम पे प्रेशर अमेंडमेंट लगा दी, एंड यू नो हमारे $658 मिलियन जो हमने दिए थे 72 जहाजों के, वो हमें एक पैसा वापस नहीं मिला। वो हम 28 जहाज उस वक्त बन चुके थे, तो हमने कहा हमें नहीं दिया उन्होंने। तो इसलिए ये बहुत, हम एक प्लान बनाकर ये अपनी फॉरेन पॉलिसी को रीअलाइन करें। जी आबिद साहब। जी आबिद राव साहब, नाज़रीन राब्तो मुनक़ति थी वियो। आबिद राव साहब सां कोशिशि कंदासीं उनसां ॿीहर राब्तो कयूं ऐं उन्हनि जो मौक़िफ़ असीं नाजिया मूंखे बि फारिग कजो 8 बजे, छो त मां कमिटेड आहियां उन्हनि सां। बिल्कुलु आलम साहब, बिल्कुलु आलम साहब, कुझु ऐड करणु चाहींदो मां आबिद राव साहब जी ॻाल्हि ते, त फॉरेन पॉलिसी खे रीअलाइन करण जी ज़रूरत आहे। गॾो गॾु उन्हनि ज़िक्र कयो त हाणे जेका पाकिस्तान जी बार्गेनिंग पोज़ीशन आहे, सूरत हाल असां ॾिठोसीं माज़ी खां वेंदे हींअर ताईं, पर हाणे जेका बार्गेनिंग पोज़ीशन आहे उनखे पिणु रीडिफाइन करण जी ज़रूरत आहे। हाँ, मैं आई एम बैक अगेन। अच्छा देखिए, जी आबिद साहब, पाकिस्तान को पॉलिसी इंडिया के साथ आपने क्या कर दी, अब उसकी बुलिंग पाकिस्तान कौम, पाकिस्तान हुकूमत, पाकिस्तानी आर्म फोर्सेस कभी एक्सेप्ट नहीं करेंगे। चाइना ने आपको जो बहुत बड़ी फेवर की थी, वो जैसे ये सब फरमा रहे थे कि भुट्टो साहब के दौर में जब चाइना से दोस्ती हुई, उन्होंने आपसे कहा कि आप इंडिजिनस प्रोडक्शन पे जाए। 70s में जो आपकी कामरा में फैक्ट्रीज लगी, वो भुट्टो साहब की हुकूमत थी, और चाइनीज गवर्नमेंट ने वो आपको इंसिस्ट करके लगाई थी। आपको 1978 तक सारे चाइनीज जहाज बगैर कीमत के मिले हैं। उसके बाद फिर आपने उनके साथ ये खरीदारी शुरू की है। उस फैक्ट्री ने ही ये JF-17 बनाया है, उस फैक्ट्री ने ही बहुत और कुछ बनाया है कि जिस पे आज पाकिस्तान अपने पाँव पे खड़ा है, और अमेरिकन इमदाद जो थी वो उतनी रेलेवेंट नहीं रही। F-16 उड़ रहे हैं। अच्छा, दूसरी चीज ये है कि पानी की पॉलिसी पे हमें एक एग्रेसिव पॉलिसी रखनी कि अगर इंडिया ने पाकिस्तान का 1 क्यूसेक भी पानी कम किया तो हम ये स्टेप्स ऑटोमेटिकली लेंगे। उसमें चाहे उनके इकोनॉमिक टारगेट्स को अटैक करना है, उनके डैम्स को अटैक करना है, उनकी कोई और मतलब ऐसी जो है ना हमने करना है, एंड वी आर केपेबल ऑफ दैट। और कुछ नहीं तो हम इनकी जो ट्रेड है स्ट्रेट ऑफ हॉर्मस में, उसको इंटरसेप्ट कर सकते हैं। तो कहने का मकसद ये है कि हमें होमवर्क करके जाना चाहिए। टेररिज्म तो अगर वो हमें हम पे इल्जाम लगा रहे हैं, हम तो सही सबूत देंगे। कुलभूषण यादव मरे कैद में है अभी, और जो हमने एजेंट्स पकड़े हैं, BLA को जो सपोर्ट कर रहे हैं, ट्रेन को हाईजैक करने का जो इंसिडेंट हुआ है उनकी वो है।
तीसरी चीज, इनकी अफगानिस्तान में प्रेजेंस है वो पाकिस्तान के लिए तकलीफ है। तो पाकिस्तान को अब अफगानिस्तान को भी समझाना चाहिए कि इंसान बन के रहो और हमारे साथ हमें लाइटली ना लो। हम कोई ऐसी जो है ना टेररिज्म वाली टीटीपी के नाम पे या तालिबान के नाम पे, देखिए तालिबान को हमने पाला, हमने परवान चढ़ाया, हमने 96 में इनको हुकूमत हमारी मदद के बगैर ये नहीं ले सकते थे काबुल में, लेकिन पहली पॉलिसी वो देते हैं कि हम ड्यूरेंट लाइन को तस्लीम नहीं करते। तो वेयर इज द फेलियर? मतलब हमारे को वो कोई मामला खराब है या वो भी वहां ताकत में आए तो उन्होंने पाकिस्तान को कमजोर समझा शुरू कर दिया। तो देयरफॉर टेररिज्म का मसला हमारा इंडिया से कहीं ज्यादा है। इंडिया तो बहाना बनाता है, हम एक्चुअली उसके सफर करते हैं। केपीके में जो गड़बड़ हुई है, बलूचिस्तान में जो अनरेस्ट है, उसमें रॉ इन्वॉल्व है, उसमें अफगानिस्तान वाली एजेंसी इन्वॉल्व है, एंड इन द आउटर सर्कल अफगानिस्तान है। अमेरिका अपना जो ये असला छोड़ के चला गया $1.5 बिलियन का, ये बगैर प्लान के तो नहीं है। मतलब वो उसको या डिस्ट्रॉय कर देते, अगर उनके काम का नहीं था वो ले जा नहीं सकते थे, वो पाकिस्तान को कीमतन दे देते, लेकिन वो छोड़ के गए हैं। तो देयरफॉर आपको अब समझना चाहिए कि इसमें एक और चीज जो आपको अब नजर आएगी कि इसमें सारे क्राइसिस में जो इंडिया पाकिस्तान के दरमियान हुआ है, सबसे बड़ा नुकसान अमेरिका का हुआ है। अमेरिका का लॉस ऑफ फेस हुआ है। उसका स्ट्रेटेजिक पार्टनर इंडिया था चाइना के खिलाफ, जिसको वो तैयार कर रहा था कल जंग। वो तो उसने मसल टेस्टिंग के लिए उसे कहा था तो पाकिस्तान से जंग कर लो। उन सब का ख्याल था कि पाकिस्तान को इतनी मार पड़ेगी कि इंडिया इस खित्ते का बड़ा सारा इजराइल बन जाएगा, इससे चाइना भी डरेगा, पाकिस्तान भी डरेगा, बाकी नेपाल, बर्मा, भूटान, वो तो ऑलरेडी बहुत डरते हैं, वो तो बोलते नहीं बेचारे किसी चीज के। लेकिन ये चीज उलट हो गई है। अब अगर इंडिया नहीं तो अफगानिस्तान, ये अमेरिका किस पर रिलाई करेगा? कौन खड़ा होगा चीन के खिलाफ टू प्रोटेक्ट अमेरिकन इंटरेस्ट? साउथ चाइना सी में ये थ्रेटन कर रहे थे इसको, अमेरिका के साथ मिलके इंडियन नेवी थी, उसमें ऑस्ट्रेलियन नेवी थी, अरे थे। इसके अपने को अल्टरनेट ढूंढना या अपनी वॉर चेंज करनी पड़ी। इसका तोड़ हमने सीपैक में ढूंढा था कि गवादर तक अगर शाहर रेशम से कनेक्टिविटी हो जाए तो उनकी ट्रेन वहां से चलेगी जो इंडिया को, जो अमेरिका को खटकती थी। तो therefore there is a big change in the scenario in just this 1 week of operation. तो पाकिस्तान को जब भी कहीं आप बात हो, we should go with a positive strength with our tails up कि भाई हमने टेररिज्म पे ये इंडियन का नैरेटिव नहीं लेना। जो हमारा टेररिज्म है जिसमें हमने इनके एजेंट पकड़े हुए हैं यहाँ पे, उस पर इंडिया को सजा मिलनी चाहिए। इंडिया आप इनसे अपने जो तावान मांगे कि हमारा इतना आपने नुकसान किया है, और इन सारे एलिगेशंस का, उड़ी का, पठानकोट का, पहलगाम का और बालाकोट का, इनसे आप हिसाब मांगे कि इनके सबूत तो दें हमें। आपने इल्जाम हम पे लगा के यू हैव टेकन 2019 में तो ये जंग तक ले गए थे, अब तो जंग कर दी इन्होंने। तो इसका कोई ना कोई ऐसा मैकेनिज्म होना चाहिए कि इंडिया को भी आइंदा हिम्मत ना हो। हमने मतलब मान ली सीज फायर बिकॉज पाकिस्तान डज नॉट वांट कि एक आम आदमी को जंग का नुकसान हो, क्योंकि अब जंग हमारे सिविलियंस के घरों तक पहुंच गई। इंडिया पे टारगेट्स को नहीं एंगेज कर रहा था, दे वर अटैकिंग सिविलियन पीपल। तो आई वुड सजेस्ट कि हमारी गवर्नमेंट इनके लिए तैयारी में टाइम लगे। आप मुल्क के इंटेलिजेंशिया को यूज करें, मुल्क में और जो भी आपके बंदे हैं, लायक हैं, काबिल हैं, फॉरेन पॉलिसी समझते हैं। हमारे पुराने डिप्लोमेट, हमारे मतलब डिप्लोमेट्स बहुत काबिल हैं, मतलब दे नो देयर जॉब द बेस्ट। उनकी पॉलिसी इंप्लीमेंट। इसी पॉइंट को आगे बढ़ाएंगे। एक शॉर्ट कमर्शियल ब्रेक मुझे लेना है यहाँ पर। नाज़रीन ब्रेक खां पोइ वापस अचूं था, गुफ्तगू के तव्हां कंटिन्यू कंदासीं। वेलकम बैक नाज़रीन, बेरो बीहर के प्रोग्राम में भलीकार। ॻाल्हि ॿोल असांजी हलंदड़ आहे पाक भारत जंगबंदी ऐं ॻाल्हियुनि जे मुस्तक़बिल ते असीं ॻाल्हायूं था। मूंसां गॾु GR बलोच साहब, आलम बरोही साहब ऐं मूंसां गॾु आबिद राव साहब भी मौजूद आहिनि। आलम साहब, अवां ब्रेक खां अॻु ॻाल्हि ॿोल ॿुधी आबिद राव साहब जी, छा कॉमेंट करणु चाहींदो त हीउ जेको हिकु हफ़्तो रहियो आहे न, खोड़ कुझु दुनिया खे बि ॾेखारियो आहे, ख़ुदि असांजे सिखण जे लाइ बि खोड़ शयूं मौजूदु आहिनि। फॉरेन पॉलिसी खे रीअलाइन करण जी ज़रूरत आहे, पंहिंजो होमवर्क असांखे हाणे मज़बूत करिणो आहे, पाकिस्तान जी बार्गेनिंग पोजीशन बि हाणे मुख़्तलिफ़ हूंदी। आलम साहब। बिल्कुलु मां एग्री थो कयां पंहिंजे हिन दोस्त सां। हिन वक़्तु जेको आहे सो असांजो फॉरेन पॉलिसी ऑलरेडी मां सम्झां थो अलाइन थियल आहे। असां ॾिसो न, अमेरिका सां
को कंहिं अलायंस में न आहियूं। अमेरिका सां असां जेको आहे सो फंक्शनल बायलेटरल रिलेशन्स रखण था चाहियूं। असां ट्रेड में जेको आहे सो ट्रेड वधाइण चाहियूं उन्हनि सां, जीअं ॿिनि नॉर्मल बायलेटरल तालुकात थींदा आहिनि ॿिनि मुल्कनि जे दरमियान। असां को उन्हनि सां कंहिं ख़ासि मक़सद जे लाइ अलायंस में न आहियूं, जीअं असां 2002 में हुयासीं या अर्ली 80s में हुआसीं। उहा सूरत हाल न आहे। उहो सूरत हाल हाणे जेको आहे सो अमेरिकन्स जेको आहे सो इंडिया सां आहिनि। सो असांजे लाइ यूरोपियन कंट्रीज़ सां ख़ासि कर AU जे मेंबरनि सां, छो त असांजो जेको आहे सो नेक्स्ट हाईएस्ट जेको इम्पोर्टर उहे आहिनि, उन्हनि सां तालुकात ट्रेड जो पंहिंजो सही रखूं, उन सां बायलेटरल जेको आहे सो रिलेशन सही रखूं। ऐं असांजो जेको अलायंस आहे असांजो is the question that is still because of Pakistan's history of sponsoring and financing terror. I will just play out what Donald Trump said in a moment. Hello? But to the best of my knowledge, nowhere has Donald Trump said that or indicated that India also went seeking an off-ramp. India did not want जी नाज़रीन, हसन अस्करी साहब सां असांजो राब्तो थियो आहे, दिफ़ाई तर्ज निगार आहिनि। हसन साहब अस्सलाम वालेकुम। अस्करी साहब अस्सलाम वालेकुम। हसन अस्करी साहब, मेरी आवाज़ आप तक पहुँच रही है? जी हसन अस्करी साहब, मेरी आवाज़ आप तक पहुँच रही है? अस्सलाम वालेकुम। हेलो जी अस्करी साहब, मुझे सुन रहे हैं आप? मेरी आवाज़ आप तक पहुँच रही है? आपकी आवाज का कुछ मसला है। हम कोशिश करते हैं कि आपसे हम दोबारा रब्ता कर सकें ताकि आपका मौक़िफ़ भी ज़रूर प्रोग्राम में शामिल किया जाए। जी नाज़रीन, कोशिश कयूं था हसन अस्करी साहब सां ॿीहर राब्तो करण जी। मूंसां गॾु आलम साहब ऐं GR साहब ऐं आबिद राव साहब मौजूदु आहिनि। आलम साहब, अवां कुझु गुफ़्तगू कई पे, पंहिंजी ॻाल्हि खे मुकमल कजो। हा, मां मुकमिल बसि इहो आहे त असांजो जेको आहे सो हिन वक़्तु असां वटि ॿियो ऑप्शन ई कोन्हे को। असांजी जेका दोस्ती आहे, जेको कोऑपरेशन आहे असांजो चाइना सां, उनखे असां वधीक जेको आहे सो मज़बूत कयूं। ऐं उन मामले में जेकॾहिं असां ते प्रेशर कंहिं थर्ड कंट्री जो अचे थो, पोइ चाहे केतिरो मेजर पावर आहे, चाहे बि आहे, देयर इज़ नो नीड टू नेम देम, उनखे असांखे जेको आहे सो ख़ातिर में आणणु न घुरिजे। ऐं जेको आहे सो असां पंहिंजे मुफ़ाद खे ॾिसूं क़ौमी ऐं चाइना सां जेको आहे सो पंहिंजी दोस्ती खे, पंहिंजे कोऑपरेशन खे वधीक मज़बूत कयूं। जी ठीक है आलम इजाज़त साहब। ॾियो। हाणे मां ठीक है आलम साहब, थैंक यू सो मच, तव्हां पंहिंजो पॉइंट ॾिनो। GR साहब कुझु कॉमेंट कंदो आलम साहब जी ॻाल्हि ते? आबिद राव साहब बि एड कयूं तमामु ॻाल्हियूं त हिन वक़्तु पोजीशन असांजी मज़बूत आहे ऐं उनखे हींअर पंहिंजे फेवर में इस्तेमालु करण जे वारे सां असांखे मुख़्तलिफ़ ऑप्शन्स ते ऐं पंहिंजे होमवर्क ते ध्यानु ॾियण जी अञा वधीक ज़रूरत आहे। जी Nadia, well, of course, I respect both the gentlemen for their very valuable point of view, and generally इहा ई मुंहिंजी अप्रोच आहे। लेकिन आई थिंक चैलेंज तमामु वॾो आहे। उन लाइ असांखे सभ खां पहिरीं ॻाल्हि आहे त जो कुझु बि असांखे जेके अचीवमेंट्स बैटल फील्ड ते थियूं आहिनि, इन्हनि सभिनी खे हाणे असांखे ट्रांसलेट करिणो आहे इनटू जियो पॉलिटिकल एडवांटेजिस। लेकिन असांखे इहो विसारणु न घुरिजे त असां हिन वक़्तु जेको सामनो आहे असांजो या साम्हूं असांजे जेको दुश्मन आहे, सो तमामु हिकिड़ो लफ़्ज़ चवणु मुनासिबु कोन थो लॻे, बट स्टिल आई विल हैव नो अदर चॉइस बट टू यूज़ मकार दुश्मन आहे। लिहाज़ा उनजी मकारी जो अंदाज़ो इहो लॻाए सघे थो त जॾहिं असां हींअर ॻाल्हायूं पिया हिन ते हिन प्रोग्राम में, हींअर मोदी जेको आहे सो पंहिंजी क़ौम खे ख़िताबु कयो आहे ऐं तक़रीबन उहे अंदाज़ा जेके ख़दशा असांखे हुआ त हिंदुस्तान जेको आहे सो हिन सीज़ फायर में सिंसियर न आहे। हिंदुस्तान पंहिंजे जेके ज़िद में हठ में पोइ ते न हटंदो। ऐं हुनजो जेको मां हींअर पढ़ियो पिए त हुन में हुन चयो आहे त दिस इज़ द न्यू नॉर्मल वी वांट टू इम्पोज। ही डिड नॉट से दैट, बट आई एम एडिंग टू इट त भई इहो हिकिड़ो न्यू नॉर्मल आहे। जॾहिं बि को टेररिस्ट एक्ट थींदो पाकिस्तान तरफ़ां, हुनखे असां सम्झासीं त इहो पाकिस्तान तरफ़ां आहे एंड वी विल अटैक अगेन। ऐं ॿी ॻाल्हि जेका चई आहे हींअर ब्रेक में तव्हां हो त मां सिर्फ़ु ॿिनि ॻाल्हियुनि ते ॻाल्हाईंदुसि पाकिस्तान सां। पाकिस्तान occupied Kashmir according to him and terrorism.
There is no mention of Indus Water Treaty. इन जो मतलब इहो आहे त अॻियां जंग अॻिते पई आहे, ही त सिर्फ़ु शायदि पहिरें मार्के जी शुरूआत आहे, पहिरियों मार्को बि मुकमिल कोन्हे को. So I think we have to really brace for something big. मां कोन थो सम्झा, it may be too early to celebrate. Yes, of course we are grateful to the God त असांखे पहिरें मार्के में जेको आहे सो कामयाब कयो आहे. लेकिन I think let's now, since we are on public domain, तव्हांजे प्रोग्राम जी वसात सां मां चवंदुसि त असांजी लीडरशिप खे, असांजी फ़ौज खे ऐं ख़ासि तरह आवाम खे तयारु रहणु घुरिजे त के मकार दुश्मन सां असांजो मुक़ाबिलो आहे, मुश्किलात अञा ईंदियूं अञा, ऐं ख़ासि तरह जीअं चवंदा आहिनि त हिकिड़ो अहिड़ो खूनख्वार जानवर जेकॾहिं ज़ख़्मी थी वञे त उहो वधीक खूनख्वार थी वेंदो आहे. सो माय असेसमेंट वॉज दैट सिंस हिज ईगो हैज़ बीन वुंडेड, सो दे माइट कम बैक एज मोर डेंजरस देन इट वॉज. सो आई थिंक असांखे हाणे डबल ट्रिपल करणो पवंदो, पर डेफिनेटली पाकिस्तान इज़ रेडी विथ ऑल इट्स जेका पोटेंशियल आहे असांजो नेशन जो. वी विल नॉट काउ डाउन बिफोर हिज प्लिस्टर. पंहिंजे धमकियुनि में असां न ईंदासीं. क़ौम अॻियां बीठी आहे ऐं शायदि मां जो कुझु चवां पियो अॼु उहा डेफिनेटली तर्जुमानी कंदी हूंदी हर पाकिस्तानी जी, हर पैट्रियोटिक पाकिस्तानी बिल्कुलु जी. जियार साहब, तव्हां दुरुस्त फरमायो. ऐं जेका मां ॻाल्हि कई त हाणे असांखे अञा ॿीं टीं थिए असांखे बल्कि बिल्कुलु अलर्ट रहणो पवंदो, ऐं उहा अलर्टनेस असीं ॾिठीसीं बि उनजो जज़्बो, ऐं हाणे बि उनजो अक्स असांखे फर्दर बि नज़र अचणु रहणु घुरिजे. छाकाणि त जीअं मां ज़िक्र कयो त दुश्मन जेको असांजो आहे उहो तमामु घणो चालाक आहे, ऐं सिंसियरिटी ते अञा बि तमामु घणा डाउट्स मौजूदु आहिनि. हसन अस्करी साहब बि मूंखे ॿीहर जॉइन कयो आहे. हसन साहब अस्सलाम वालेकुम. जी वालेकुम सलाम. अस्करी साहब, जी.आर. बलोच साहब, एयर वाइस मार्शल आबिद राव साहब और आलम रोई साहब मेरे साथ मौजूद हैं. क्या कैसे देखते हैं आप इस सारी सूरत हाल को? अभी जैसे जी.आर. बलोच साहब ने कमेंट किया कि भारत की जानिब से सीज़ फायर के बाद भी हम देख रहे हैं वायलेशन, और फिर टॉक्स के हवाले से भी उनकी सिंसियरिटी का आलम ये है कि वो ये कहते नज़र आ रहे हैं कि ये जो सीज़ फायर है ये आर्जी सेटअप है, अभी वो मज़ीद जायज़ा लेंगे. कैसे देखते हैं आप आने वाली सूरत हाल को? देखिए, जो ये सीज फायर वायलेशन है वो तो लाइन ऑफ कंट्रोल, जो कश्मीर में लाइन ऑफ कंट्रोल है उस पर कुछ इंसिडेंट हुए हैं, और उसके अलावा और जगह नहीं हुए हैं. जहाँ तक सूरत हाल का ताल्लुक है, हमारा असेसमेंट ये है कि फौरी तौर पर तो दोबारा ये जंग शुरू नहीं होगी. यानी ये कोई 2-4 दिन के बाद या 2 हफ्ते के बाद, आज से 4-5 साल के बाद क्या सूरत हाल होगी 2-3 साल के बाद, उसका कुछ नहीं आप प्रेडिक्ट कर सकते. क्योंकि जो प्रॉब्लम्स हैं इंडिया पाकिस्तान के दरमियान, उन प्रॉब्लम्स को रिजॉल्व करने के लिए तो कोई मैकेनिज्म हमारे पास मौजूद नहीं है. अगर से कहा गया है कि ये किसी न्यूट्रल जगह मिलेंगे, लेकिन हमारा नहीं ख्याल कि मोदी कोई डायलॉग शुरू करना चाहेगा, क्योंकि ये 2014 में मोदी की हुकूमत ने अगस्त 2014 में पाकिस्तान डायलॉग सस्पेंड किया था, और अब 25 में हम आ गए हैं. तो इस सिलसिले में कोई डायलॉग नहीं हुआ. इनडायरेक्ट कॉन्टेक्ट जरूर हुए दरमियान में, बैक चैनल डिप्लोमेसी थोड़ी सी हुई है इंडिया पाकिस्तान की, लेकिन उसका रिजल्ट कुछ नहीं आया. तो अब सवाल ये पैदा होता है कि मसलन इंडस वाटर ट्रीटी का इशू है, और कश्मीर का इशू है, और ओवरऑल रिलेशन इंडिया पाकिस्तान का है, ट्रेड का है. इन इश्यूज पे गुफ्तगू के क्या इम्कानात हैं वो बहुत मुश्किल है कहना. तो जो प्रॉब्लम्स अपनी जगह अगर मौजूद रहेंगी तो दोबारा ताल्लुक मसाइल या झगड़े पैदा होने के इम्कानात तो मौजूद हैं, लेकिन फौरी तौर पर ये कोई जंग रिवाइव होने का इम्कान नहीं है. चंद साल के बाद अगर हुआ तो वो अलग बात. ठीक, अस्करी साहब, जैसे आपने फरमाया कि फौरी तौर पर रिवाइव जंग होने का कोई इम्कान नहीं, लेकिन जो दूसरे मामलात हैं जिसमें पानी है, कश्मीर है, और इसके अलावा दहशत गर्दी, तो जैसे जिया साहब ने भी फरमाया कि 2 इशूज़ पर तो भारत ने फिर भी कहा है कि वो बात करेंगे, लेकिन पानी का कोई जिक्र नहीं. तो अभी इन इशूज़ को टॉक्स में लाने के लिए, और अभी ये भी कहा जा रहा है कि पाकिस्तान की बारगेनिंग पोजीशन भी इस वक्त मजबूत है, मज़ीद क्या होमवर्क करने की ज़रूरत है पाकिस्तान को? देखिए, पाकिस्तान को जहाँ तक इंडस वाटर का मसला है ट्रीटी का, उसके लिए तो पाकिस्तान को ज़हनी तौर पर तैयार होना पड़ेगा कि जो मैकेनिज्म मौजूद हैं इस इंडस वाटर ट्रीटी के, उन मैकेनिज्म को
इन्वोक करना पड़ेगा पाकिस्तान को। बाईलेटरल लेवल पे मेरा नहीं ख्याल कि इंडिया की हुकूमत वो कोई एग्रीमेंट करेगी या अपने फैसले को रिवर्स जो है वो करेगी। जहाँ तक उनकी इंडिया की आर्गूमेंट है कि जी वो एनवायरमेंटल इशू नए एनवायरमेंटल इशूज पैदा हो गए हैं, तो इसलिए इंडस वाटर ट्रीटी को रिवाइज करने की ज़रूरत है, तो उसमें इंडस वाटर ट्रीटी को रिवाइज करने की ज़रूरत नहीं है। हाँ, अगर कोई नए एनवायरनमेंट के हवाले से इशू है, उस पर आप कोई और डिफरेंट एक सेपरेट प्रोटोकॉल साइन हो सकता है कि एनवायरनमेंट के ये इश्यूज हैं, इसमें हम इस तरह एक दूसरे से कोऑपरेट जो है वो करेंगे। तो जो मैकेनिज्म्स हैं, यानी ये मामला इंडिपेंडेंट ऑब्जर्वर को जाता है, उसके बाद आर्बिट्रेशन को जाता है, जो कि सिस्टम का हिस्सा है वर्ल्ड बैंक के थ्रू। तो मेरा ख्याल है कि पाकिस्तान को वो प्रोसीजर्स इन्वोक करने पड़ेंगे। बायलैटरल लेवल पे इंडस वाटर पे मोदी की हुकूमत कम अज कम तैयार नहीं नजर आती गुफ्तगू करने के लिए। ठीक, आबिर साहब कुछ ऐड करना चाहेंगे आप इसमें? क्या कैसे देखते हैं आप इन टॉक्स को आगे बढ़ते हुए? देखिए, ये जी आबिर राव साहब, देखिए अब तक हमारा बट इसलिए इंडिया कश्मीर को नहीं मान रहा, वाटर ट्रीटी से अपने एक यूनिलैटरली उसको सस्पेंड कर दिया है। टेररिज्म पे वो 10 वाक़े हमारे मुल्क में होते हैं, एक उधर खुद करते हैं, वो भी हमारे नाम लग जाता है। तो इससे बुरी क्या सिचुएशन होगी? इससे बुरी यही होगी दैट वी गो टू फॉर ओपन वॉर, जिसका अब इम्कान नहीं है। अब जो बड़े इस दुनिया के मुल्क है वो जंग नहीं होने दे। अभी भी जंग अमेरिका ने रुकवाई है, और वो भी इंडिया के कहने में, बिकॉज इंडिया बहुत बुरी तरह पिट गया था और वो मजीद नहीं चाह रहे थे कि उनके नुकसान हो। तो पाकिस्तान ने फौरन हामी भर ली, बिकॉज हम भी नहीं चाह रहे थे कि जंग वो हो। लिहाजा हमें अपना होमवर्क पूरा करना चाहिए। अपने उस पर अगर यूएन में किसी मिशन पे उस पर जाना पड़े तो आप अपने लिए ग्राउंड्स तैयार करें, चाइना को साथ रखें। लेकिन ये जो 5 परमानेंट मेंबर हैं, इनमें कोई ना कोई वीटो कर सकता है, बिकॉज इंडिया का डिप्लोमेटिक इन्फ्लुएंस इस वक्त पाकिस्तान से ज्यादा है। तो इसलिए पाकिस्तान को चाहिए अपना होमवर्क जरूर करे, कम से कम आपकी कोई करारदाद वीटो ना हो। तो इसलिए बड़ा आगे एक्सटेंसिव होमवर्क का वक्त आ रहा है हमारे फॉरेन ऑफिस के लिए, गवर्नमेंट के लिए, कि हम अपना केस मजबूती से तैयार करें। वरना बाकी तो ये जैसे यूएन की रेजोल्यूशन आज तक नहीं वो इंडिया ने इम्प्लीमेंट होने दी। अब 57 में या 50s में किसी टाइम पे गए थे, रशिया ने आपकी करारदाद वीटो कर दी थी। तो ये यूएन सिक्योरिटी काउंसिल में भी कमजोर मुल्कों के लिए कोई फेवर नहीं है। ठीक है, आपको यूनिसेफ वाले और दूसरे ये WHO वाले मदद फाइनेंशियल कर देंगे, वो सब ठीक है, लेकिन जहाँ स्ट्रेटेजिक इश्यूज आते हैं, अलाइनमेंट के आते हैं, आपके एडवर्सरी कौन है, उसकी वजह से वो डिफरेंशियल ट्रीटमेंट जो मिलती है, उस पर कमजोर हुकूमतों का, कमजोर मुल्कों का कोई जगह नहीं। वो अल्लामा इकबाल का शेर याद रखें कि तकदीर के काजी का ये फतवा है अजल से, है जुर्म ज़ईफ़ी की सजा मर्गे मफाजात। अब जबकि हम ने साबित कर दिया है कि वी आर ए वीकर कंट्री, बट वी आर नॉट ए वीक कंट्री। हम इंडिया का भी मुंह तोड़ सकते हैं, ऐसा कि उसको याद आ जाए। तो इसलिए विद दिस फर्म फुटिंग पाकिस्तान गवर्नमेंट शुड गो अहेड एंड लेट्स सी अगले 3 महीने में क्या होता है, किस तरह हम इंडिया पे अपना जो है ना पॉइंट ऑफ व्यू इम्प्लीमेंट करते हैं। इस वक्त इंडिया शॉक में है, सारी दुनिया शॉक में कि ये हुआ क्या है, बिकॉज ये बिल्कुल अनहोनी चीज हुई है कि इंडिया के घुटने टेक दिए गए एंड पाकिस्तान हैज इमर्ज्ड victorious. Chinese technology has emerged victorious against Israel and French and some of the American equipment. ठीक जी साहब, डिप्लोमेटिक इन्फ्लुएंस खे अञा असांखे वधाइणो पवंदो, उन ते असांखे कमु करिणो पवंदो। आबिर राव साहब जी मिसालनि सां ॻाल्हि कई त कहिड़े कीअं कीअं असीं माज़ी में उहे मिसाल ॾिठा आहिनि, पर हाणे असांखे उन्हनि खां बचिणो आहे। एक्सटेंसिव होमवर्क जो वक़्तु अची वियो आहे।
जी तव्हां मूंखां पिया सवाल पुछो पिया जी, जी, जी आसिफ। नाज़िया जी, जी जी, नाज़िया आसिफ। डेफिनेटली आई थिंक जी मूं तव्हांखे पहिरियां पंहिंजे कॉमेंट्स में ॿुधायो त असांखे पंहिंजी इन ई मार्के जी फतह जेका तंहिंखे असांखे ट्रांसलेट करिणो आहे स्ट्रेटजिक एडवांटेजिस में ऐं डिप्लोमेटिक विक्ट्रीज़ में ऐं डिप्लोमेटिक स्पेस जेका असांखे हींअर मिली आहे पंहिंजी स्ट्रेंथ जे करे उनखे असांखे एक्सप्लॉइट करिणो आहे सो आई थिंक वी शुड remain engaged with the US, we should remain engaged with China, we should remain engaged with those countries who want to help to talk, lekin we should stay firm. वी शुड स्टे फर्म What ऐं it हुनजे is लाइ असांजी ज़रूरी आहे त पंहिंजो हाउस बि ऑर्डर में करिणो पवंदो आहे हुन खां पोइ जेका जीअं मां ॻाल्हि कई त असांखे पंहिंजा जेके डिप्लोमेटिक टाइज़ आहिनि मुख़्तलिफ़ कंट्री सां उन्हनि खे अञा वधीक स्ट्रेंथन करिणो आहे आख़िर में अस्करी साहब आपसे फाइनल कॉमेंट लूंगी देखिए बिल्कुल सही कहा है कि एक तो होमवर्क की जरूरत है, दूसरा ये है कि डिप्लोमेटिक सपोर्ट पाकिस्तान को अपनी बिल्ड करते रहना चाहिए। इस वक्त भी पाकिस्तान को चाइना, टर्की, आज़रबाईजान और एक हद तक सऊदी अरेबिया की सपोर्ट हासिल रही है। तो एक तरफ तो ये सपोर्ट को बिल्ड करना और पाकिस्तान के लिए लॉबिंग करना जो मेजर पावर्स हैं उनके साथ, जो यूएन की मेजर पावर्स हैं उनके साथ करना जरूरी है, लेकिन फौरी तौर पे सिक्योरिटी काउंसिल में इशू ले जाने की जरूरत नहीं है, वहाँ मसाइल पैदा होंगे। एक तो इंडस वाटर ट्रीटी तो जाएगा वर्ल्ड बैंक को, उनका एक मैकेनिज्म है, तो वहाँ वो जा सकता है। दूसरा इसकी डायमेंशन है अपर राइपेरियन और लोअर राइपेरियन के राइट्स जो इंटरनेशनल लॉ के अंदर मौजूद हैं, वो आपको उसके लिए यूएन को वो करना पड़ेगा और फौरी तौर पे सिक्योरिटी काउंसिल में उसमें जाने की जरूरत नहीं है, क्योंकि आप ये चीज़ें सेक्रेटरी जनरल के थ्रू और मेंबरान को डायरेक्टली रेज कर सकते हैं और अगर वो एग्री करें तब फिर सिक्योरिटी काउंसिल के में ले जाने की जरूरत है, वरना वही बात है कि कोई ना कोई वीटो कर देगा तो मामला उससे बिगड़ जाता है। तो लेकिन ये इंटेंस किस्म का होमवर्क कि आपका इंटरनेशनल लॉ क्या कहता है, लोअर राइपेरियन के राइट्स क्या होते हैं, उसमें इंटरनेशनल की लॉ की प्रेसिडेंट क्या है, इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस के कुछ जजमेंट्स मौजूद हैं इन इश्यूज के ऊपर, उन जजमेंट्स का क्या हमारे यहाँ एप्लीकेशन है कि नहीं है, ये सब लीगल एक्सपर्ट के जरिए होमवर्क करवाना जरूरी है। थैंक यू सो मच हसन अस्करी साहब, आबिद राव साहब, जी.आर. बलोच साहब, नाज़रीन आलम बरोई साहब भी कुछ देर लाइ असां सां मौजूद हुआ। एक्सपर्ट जी मां ॻाल्हि ॿोल ॿुधी त तमामु वॾो चैलेंज हिन वक़्तु असांजे साम्हूं आहे ऐं असांखे एक्सटेंसिव होमवर्क करण जी ज़रूरत आहे ऐं गॾोगॾु पंहिंजी जेका फॉरेन पॉलिसी आहे उन में बि तमामु घणी क्लैरिटी जी ज़रूरत आहे। नाज़रीन पंहिंजे फीडबैक खां असांखे आगाह कजो, सुभाणे मां सां मुलाक़ात कंदासीं, तेसिताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।